बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में मूंखे भली कार चऊं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क की मौजूदा सूरत हाल में मीसा के मईशत ते ज़ोर ॾिनो ऐं क़ौमी डायलॉग जी जेका अहमियत आहे उन ते ज़ोर भरींदे ऑफर कई आहे त क़ौमी डायलॉग जेका उहो थियणु खपे, जंहिं ते PTI पारां इन ते बि तनक़ीद कई वई ऐं क़ौमी डायलॉग वारी जेका ऑफर आहे उनखे थुॾे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जॾहिं मुल्की जेका सूरत हाल आहे उन ते गॾिजी कमु करण जी ऑफर कई त PTI अॻवान फवाद चौधरी इनखे बि रद्द कयो। वज़ीर आज़म ने चवणो त मुल्क खे मुआशी ताक़त बनाइण जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इन जे जवाब में वरी फवाद चौधरी जो इहो चवणो त को बि बादशाह शख़्स हिन हुकूमत जी तबाहीअ वारी पॉलिसीज़ जी हिमायत न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां चयो वियो त मुल्क जी तक़दीर बदिलाए विञायल मक़ाम वापसि ॾियारींदासीं ऐं मीसा के मईशत जेका उहो थियणु खपे। इन जे जवाब में वरी फवाद चौधरी साहब जो इहो चवणु आहे त सियासी पार्टी सियासी फ्रेमवर्क ते गॾु थींदियूं आहिनि ऐं मीसा के मईशत जेको आहे उहो सियासी फ्रेमवर्क में नथो अचे। मुआशी फ्रेमवर्क रुॻो कम्यूनिस्ट निज़ाम में आहे। हाणे मुल्क जी सूरत हाल किथे ऐं कम्यूनिस्ट निज़ाम किथे, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अॼु बि हिकु इजलास जी सदारत कई वई आहे। उन परॾेही जेका सीड़पकारी आहे ख़ासि तौर ते उहा पाकिस्तान में अचण में जेके रुकावटूं आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, उहे दूरि करण जी बि हिदायत कई आहे। जेके पैनलिस्ट आहिनि उनजो तारुफ़ मां सां कराईंदो हलां। सीनियर तजिया निगार आहिनि नसीर मेमून साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, जगदीश आहूजा साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडे साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर साहब, थैंक यू सो मच। अवां सभिनी खे वेलकम चवां पियो प्रोग्राम में। अवां खां शुरूआत कयां पियो। नसीर साहब, हुकूमत पारां मीसा के मईशत जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। बेसिकली मीसा के मईशत आहे छा, केतिरो ज़रूरी आहे, इन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे मौजूदा सूरत हाल में? सर महताब ॾिसो, जेतिरो क्राइसिस आहे हींअर जी, उहो सॼो पुठियनि कुझु ॾींहंनि खां तव्हां ॾिसो पिया उहो फिरे ई मईशत ते गुज़ारी थो। ऐं मूंखे त फवाद साहब जी या दानिशवरानी राय सम्झ में न आई त कहिड़ी तरह मईशत ऐं सियासत हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। माना सियासत एनीथिंग अंडर स्काई इज़ सियासत, ऐं मईशत खे तव्हां ॿाहिरि कढी छॾियो जी, त पोइ बाक़ी सियासी निज़ाम में बचंदो छा? ही गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां जीअं लगातार रुपए जो वैल्यू पे किरियो त ही चवंदा त ही जेका सियासी बेयकीनी आहे ऐं सियासी ख़राब परफॉर्मेंस आहे इन जे करे रुपयो करे पियो। माना उन वक़्तु सियासत जो ॻांढापो मईशत सां हुयो, पर मीसा के मईशत जी ॻाल्हि कयो त पोइ उनजो हुन सां तालुक़ु न आहे। सियासतदान सियासी फ्रेमवर्क में ॻाल्हाईंदा आहिनि त सियासी फ्रेमवर्क छा हूंदो आहे? जी, सियासी फ्रेमवर्क रुॻो असेंबली जूं सीटुनि जो नालो त न आहे न। बुनियादी तौर ते 22-23-24 करोड़ जेतिरी बि आबादी आहे उन्हनि माण्हुनि जी जियापो ऐं 24 कलाक जी ज़िंदगी सियासी फ्रेमवर्क आहे। उहा ज़ाहिर आहे मईशत सां तमामु क्लोज़ली निटेड आहे, सलाड़ियल आहे। बिल्कुलु। सो जेका ही जेका सॼी माना आर्ग्यूमेंट आहे उहो त कहिड़ी बि तरह अकुलमंदी जे दायरे में नथो अचे, उन ते कड़ो बहस कजे। पाकिस्तान खे मीसा के मईशत जी ज़रूरत आहे। मीसा के जमहूरियत जे बि हिक नए वर्जन जी ज़रूरत आहे। जेको मीसा के जमहूरियत बेनज़ीर साहब ऐं नवाज़ शरीफ़ तय कयो, जंहिं ते सयूं कयूं आहिनि, उहो बि पाकिस्तान जे आइन वांगुरु मुसलसिल वायोलेट थियो आहे। पर उहो ठीकु आहे, सियासी डॉक्यूमेंट्स ऐं सियासी मुआहिदा इवॉल्विंग डॉक्यूमेंट्स आहिनि। उहे को मज़हबी डॉक्यूमेंट्स न आहिनि जिनखे परमानेंट हुजण जो दर्जो ॾेई सघिजे। तंहिंजे करे उन्हनि ते ॻाल्हि ॿोल, उन्हनि ते डिसएग्रीमेंट, उन्हनि में नवाण, माज़ीअ मां उन्हनि मां सिखण, इहे सभु शयूं उनजो हिसो आहिनि। त मईशत जेका हींअर पाकिस्तान जी आहे, जेको सॼो निज़ाम डामाडोल थींदो पियो वञे, जेको पाकिस्तान जी ॻाल्हि पे थी त ज़रे घटि डिफॉल्ट ते पे पाकिस्तान वियो, हिकिड़े वॾे क्राइसिस जे मुंहं में हलियो वियो। तव्हां ॾिसो था रुपए जो वैल्यू किथे निकितो थो, इन्फ्लेशन 70-80% इन्फ्लेशन पियो वधे। त इन सॼी सिचुएशन में ही करोड़ माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो सुवालु आहे ऐं मुल्क खे मुआशी इस्तेहकाम खपे ऐं उहो हुकूमतुनि खां मथां ई शइ आहे। मुल्क में इस्तेहकाम हूंदो मुआशी तौर ते त पोइ उहे का अॻिते शइ जूं अॻिते जी का ॻाल्हि थी सघंदी। मूंखे केरु ॿुधाए त श्रीलंका में जेकर केरु चए त असां मुआशी खे ॿाहिरि था रखी सियासी फ्रेमवर्क ते ॻाल्हायूं त पोइ सियासी हुकूमत उते वेठी आहे, पोइ मुल्क ॾाढो मुस्तहकम हुजणु घुरिजे हा। त मुआशी क्राइसिस तमामु डीप इन आहे पाकिस्तान जो। ऐं रुॻो पुठिएं साल जा मुख़्तसिर हाणे सभु अंग नथा खणूं, रुॻो जेको आमदनी रवानगी वापार जी विथी आहे उहा ज़रे घटि $50 अरब ते वञी पई आहे। कीअं हिकिड़ो मुल्क सस्टेन कंदो जंहिंमें फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट नथी अचे, जंहिंजा एक्सपोर्ट्स पिकअप नथा कनि, जेको थोरो घणो रेमिटेंसिस जे सहारे हले पियो, त उनखे तव्हां चओ त एॾे वॾे डेफिसिट सां एॾनि वॾनि कर्ज़नि ते साह खणी सघंदो डिघे अरसे ताईं कम्पीट करण जी मां ॻाल्हि नथो कयां, मां रुॻो साह खणण जी ॻाल्हि कयां। त उहो बि ॾाढो ॾुखियो आहे। ऐं मां सम्झां थो त सियासी तंज़ीमुनि खे बेशक ख़ान साहिब जा 50 हिकिड़ा एक्सट्रीम व्यूज़ आहिनि, उहो त पहिरें ॾींहं खां कंहिंसां हथ मिलाइण ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हुन में हुनजा 50
ओपिनियन आहिनि त ही माण्हू करप्ट आहिनि, चोर आहिनि, हिन सां न ॻाल्हाईंदुसि, पर मुल्क जे मफ़ाद वटां सियासी अॻुवान जे करके त न ॻाल्हाईंदासीं, जी पोइ इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे, पोइ माना उहो सियासत में कोन्हे, उते ॿी शइ आहे। सियासतदान जी ख़ूबी ई डायलॉग आहे, ॾुखे खां ॾुखे हालतुनि में, बुरे खां बुरे जिन माण्हुनि सां तव्हां हथ न मिलाइणु चाहियो, इहो उन सां कीअं मिलाइजे, इहो ई त आर्ट आहे सियासत जो। सो जेकर उहो कंहिं दौर में तव्हां ॾिठो त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी बि ईअं हिक ॿिए सां न ॻाल्हाइण लाइ तयारु न हो, पोइ मुशर्रफ जे दौर में उते नौबत पहुती ऐं पोइ हिकिड़ो वक़्तु आयो जो मरियम नवाज़ वञी कहिड़ी ख़ुदा बख़्श पहुती। त सियासत में इहो कीअं बिल्कुलु मुमकिन आहे? मां ॿियो हवालो ॾियां, ॻाल्हि थोरी डिघी करण खां घटायूं था। MRD जे दौर में उहे सभु पार्टियूं पोइ MRD में अची वेठियूं, जंहिं लाइ बेनज़ीर साहिब ऐं नुसरत भुट्टो ऐं सॼो पाकिस्तान ॼाणे थो त उहे ज़िया हक़ जे सभु भुट्टे जी फांसीअ जो हिसो हुयूं अमल जो। पर नुसरत भुट्टो ऐं हुननि केॾी दिलि वॾी कई हूंदी, सोचो जन हुननि सां गॾिजी MRD जी मूवमेंट हलायूं था। सो मीसा खे मईशत पाकिस्तान खे खपे ऐं अर्जेंटली खपे। जेकर खान साहिब हुनजो हिसो नथो थियणु चाहे त अल्टीमेटली पाण लूज़र हूंदो, पर सिस्टम खे अॻिते हलणो आहे। जे पाण हुनजो हिसो न थींदो त पोइ ॿियो हुनजो हिसो थींदो। ठीकु आहे सर, मीसा के मईशत त ॻाल्हि ॿोल ॾिसो जारी रखूं था। नज़ीर साहब, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु हिकु इजलास जी सदारत कई ऐं परॾेही सीड़पकारी जेका आहे उन में जेके रुकावटूं आहिनि उहे रुकावटूं फौरी दूरि करण जी बि हिदायतूं ॾिनियूं आहिनि। परॾेही सीड़पकारी में बेसिकली रुकावटूं आहिनि छा? पाकिस्तान जॾहिं चाहे थो त परॾेही सीड़पकारी वधे त पोइ रुकावटूं त अचणु न खपनि। बेसिकली उन्हनि जे ख़ात्मे लाइ हिदायत जारी करण बि ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। बेसिकली कहिड़ियूं रुकावटूं आहिनि या थी सघनि थियूं? न, परॾेही सीड़पकारीअ में रुकावटूं त हिकिड़ो वॾो कॉम्प्लेक्स घण पासाऊं मामिलो आहे जी ऐं उन में रुॻो ईअं चइजे त हुकुम थो ॾियां त इहे रुकावटूं दूरि कयो, त हुकुमनि सां दूरि थियण वारियूं कोन्हनि, न को कुझु ॾियारनि या हफ़्तनि जो मामिलो आहे। बिल्कुलु मिसाल तौरु तव्हां पाकिस्तान में जेका इन्वेस्टमेंट नथी थिए उन जा तव्हां जेकर पेरा खणो त उनजो त बेसिकली तव्हांखे किथे वञी शायदि परॾेही पॉलिसीअ सां ॻंढापो मिले, किथे तव्हांखे दाख़िली पॉलिसीअ सां ॻंढापो मिले। जॾहिं मुल्क जे अंदरि बुनियादी जेका इन्वेस्टमेंट जी तक़ाज़ा आहे न, उहा आहे त तव्हां केतिरो पीसफुल वे सां इन्वेस्टर हिते रही बिज़नेस करे सघे। इहा आहे सभ खां पहिरीं तक़ाज़ा। उन खां पोइ ॿियूं शयूं थियूं अचनि। पोइ तव्हांजो ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस आहे, जंहिंजी रैंकिंग में तव्हां बदकिस्मतीअ सां ॾिसंदो त पाकिस्तान तमामु हेठि आहे ऐं हुन में ब्यूरोक्रेटिक रुकावटूं रंडकूं एॾियूं घणियूं आहिनि जो तव्हां प्राइवेट सेक्टर जे माण्हुनि खां पुछो त तव्हां हैरान थींदा त कीअं उहे माण्हू जेके बिलियंस ऑफ डॉलर्स जे प्रोजेक्ट्स खे हलाईंदा आहिनि। मां उन्हनि सां मूंखे मौक़ो मिलियो आहे ॻाल्हि ॿोलियूं करण जो, जी मुंहुं मथो था फिटनि। एतिरो रेड टेपिज़म आहे। करप्शन हुन खां सवाइ आहे। करप्शन ते त हू आमद थी वेंदा आहिनि त ठीकु आहे, असां 5 रुपया कमायूं था, 2 रुपया तव्हांखे ॾियूं था। रेड टेपिज़म ॾाढो आहे, रंडकूं ॾाढियूं आहिनि। लॉ एंड ऑर्डर जो इशू आहे। सभ खां वॾी शइ आहे, हिते हिकिड़ा गिरोह आहिनि जेके ओपनली घुमनि था, ओपनली माण्हुनि खां भत्ता वठनि था, अगवा करे सघनि था, हुननि खे का प्रोटेक्शन कान्हे का। ऐं पोइ उन खां सवाइ मिसाल इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट लाइ को साज़गार इंफ्रास्ट्रक्चर खपे। त हिन में एतिरियूं शयूं आहिनि जेकर उहे हिकिड़े हुकुमनामे सां कोन ख़तमु थी वञे, कंहिं हिकिड़े स्टेक होल्डर खां ख़तमु न थिए। हिन में समूरनि स्टेक होल्डर्स खे गॾिजी अगरि पाकिस्तान में इन्वेस्टमेंट वधाइणी आहे, वधाइणु घुरिजे। उन खां सवाइ असांजी मुआशी फ्यूचर हींअर ख़तरे में अची वियो आहे। त पोइ हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव सॉल्यूशन खपे ऐं हिकिड़ो आउट ऑफ द बॉक्स सॉल्यूशन खपे। उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। हुकुमनामा ॾियण जे बजाए वेहनि एक्सपर्ट सां, वेहनि प्राइवेट सेक्टर सां जेको इन्वेस्ट कंदो आहे, पाकिस्तानी सां वेहनि, इंटरनेशनल सां वेहनि, चेंबर सां वेहनि ऐं जेको लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उन्हनि सां वेहनि ऐं पोइ हिकिड़ो प्रॉपर सॉल्यूशन निकिरे। अदरवाइज़ ही जेका सूरत हाल आहे, इन में पाकिस्तान में फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट ॾींहों ॾींहुं उन जा इम्कान घटिजंदा वेंदा, इन्वेस्टर न ईंदो। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अव्हां अचूं था। अव्हां वज़ीर आज़म जे इन ऑफर खे कीअं ॾिठो, ख़ासि तौर ते मीसा के मईशत जी ॻाल्हि करणु ऐं मीसा के मईशत जी अहमियत खे अञा वधाईंदे वरी क़ौमी डायलॉग जी अहमियत ते उन्हनि ज़ोर ॾिनो आहे। जेका मुल्क जी ॿी वॾी जेका जमात आहे हिन वक़्तु अपोज़िशन जी PTI, उन्हनि ऑफर खे अक्सर रद्द करे छॾियो आहे। पंहिंजी हिकिड़ी मंतक़ ऐं जवाबु उन्हनि पेश कयो आहे। रफ़ीक साहब, माइक अनम्यूट कजो प्लीज़। जी सर, जी कंटिन्यू कजो प्लीज़। मां सम्झां थो त ॾाढी हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे त जेका इमरान ख़ान जी पार्टी बशमूल इमरान ख़ान जी जेका लीडरशिप कैडर आहे, उहे इन्हनि मामलनि ते जेके क़ौमी मामला आहिनि उन्हनि में जेके बयान ॾिना आहिनि हिन वक़्तु मीसा के मईशत जी ॻाल्हि आहे वज़ीर आज़म तरफ़ां, इहा
ॾाढी वक़्तायती ॾाढी अहम ॻाल्हि आहे। जी ऐं उहो उन ॻाल्हि खे जंहिं तरीक़े सां चौधरी फवाद जेको रेस्पॉन्स कयो आहे उन मां ॿ ॻाल्हियूं तमामु चिटियूं न ज़ाहिर थियनि थियूं। हिकिड़ो त चौधरी फवाद हुननि जो जेको नेक्स्ट इमरान ख़ान खां पोइ जेका लीडरशिप लेयर आहे उनजो माण्हू आहे, उनजी अंडरस्टैंडिंग एतिरी वीक एतिरी लो आहे इकनॉमिक मामलनि ते जो हू हुन सां ॻंढनि कोन था सियासत सां। हिकिड़ो त इहो तमामु वॾो सीरियस मामिलो आहे त हिकिड़ी सियासी पार्टी जेका मुल्क खे 3.5 पौणा 4 साल हलाइण जो सियासी तौर ते हलाइण जो जी दावा करे, मां ईअं चवंदुसि हाणे त चूनो लॻाए आई आहे जो हुनजी अंडरस्टैंडिंग एतिरी लो आहे। नंबर ॿियो इहो आहे त हुननि जी विलिंगनेस जेका आहे, जेका सियासी डेमोक्रेटिक जेको सियासी सिस्टम आहे उन में इन ॻाल्हि जी तमामु वॾी गुंजाइश मौजूदु हुजणु ज़रूरी अमर आहे त तव्हां कंहिं बि सियासी ग्रुप सां वेही ऐं ॻाल्हि ॿोल करे सघो, कंसेशन्स जेके आहिनि से डिस्कस करे सघो। जेकॾहिं का पार्टी का सियासी जमायत इहो सम्झे थी त फलाणे फलाणे सां ॻाल्हाए सघूं था, एक्सट्रीमिस्ट सां ॻाल्हाए सघूं था, पर हिननि सां न ॻाल्हाईंदासीं इन बुनियाद ते त तुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि हली रही आहे त फलाणा फलाणा चोर आहिनि, तूं साबित न करे सघीं, त पोइ इहा हिकिड़ी बीमार ज़हनियत जो नतीजो आहे। ऐं इन नतीजे में जेको भोगणो आहे उहो असां तव्हां अवाम खे भोगणो आहे, छो त इन क़िस्म जी मेंटेलिटी कंहिं बि पॉज़िटिव डायरेक्शन में मुल्क खे वठी वञी नथी सघे थो। जेकॾहिं मां तारीख़ जो मसइलो आहे हिननि सां इहो यादि ॾियारियां त अमेरिका ऐं सोवियत यूनियन एॾे कंट्राडिक्शन में क्यूबन मिसाइल क्राइसिस खां जॾहिं इमर्ज थी रहिया ॿार त ख़ुरोशचेफ अमेरिका जो दौरो कयो, अमेरिकन सां ॻाल्हायो, अमेरिकन सां उहो वेठा, इन में को हर्ज कोन्हे को। पर हीअ जी चवनि था पिया त असीं न कंहिं सां ॻाल्हाईंदासीं न कंदासीं, ऐं ॿियो त मीसा के मैशत जो जेको इकोनॉमी सां को तालुक़ु न आहे। मां ॾाढो हैरान आहियां त जेकॾहिं इन लेवल जी घटि पढ़ाई जेका माण्हुनि खे वज़ारतुनि ते आणे सघे थी त पोइ हिन मुल्क जो ख़ुदा हाफ़िज़ आहे। पाकिस्तान जी माशी सूरत हाल ते जीअं नसीर साहिबु ॻाल्हायो, मां सम्झां थो त मां हुनखे सेकेंड कंदे इहा ॻाल्हि कंदुसि त डॉलर 2-3 ॾींहंनि में इहो हेठि मथे थी वियो आहे, थोरो वरी वीक थी वियो आहे, रुपयो चढ़ी वियो आहे, इन में ख़ुशि थियण जी का बि ॻाल्हि कान्हे का। पाकिस्तान जो जेको ट्रेड डेफिसिट आहे उहो हिकिड़ो परमानेंट आहे ऐं उहो एवर वाइडनिंग आहे, उहो हमेशह लाइ वधी रहियो आहे। ऐं पाकिस्तान जो जेके 2 सोर्सिस आहिनि, हिकिड़ो इहो आहे त पंहिंजो जेके रेमिटेंसिस आहिनि ॿाहिरियां, उहे मां तव्हांखे अॼु प्रोफेशनल इकनॉमिस्ट तौर ते ॿुधायां थो त उहे डिप्लीट थी रहिया आहिनि रिसोर्सिस तव्हांजा, छो त जेका इंटरनेशनल जेका जॉब मार्केट आहे उहा तमामु कॉम्पिटेटिव आहे। तव्हांजो जेको लेबर आहे उन जी क्वालिटी ऐं हिंदुस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जा जेके आहिनि, ब्राज़ील ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि जिते जेके लेस डेवलप कंट्रीज़ न आहिनि, इमर्जिंग मुल्क आहिनि, पर उन्हनि जी ह्यूमन रिसोर्स क्वालिटी तमामु वधीक बहितर थी वई आहे। उहे वधीक सुठे नमूने सां दुनिया में पार्टिसिपेट कंदा, उन्हनि जा जेके लेबर आहे उहो वधीक सेल थिए थो। इवन सऊदी अरब हिकिड़ो असांजो ब्रदर मुल्क आहे, पर उते बि जेको आहे पाकिस्तानी लेबर जे मुक़ाबले में हिंदुस्तानी लेबर वधीक खपे थो। इन करे इन जी प्लानिंग अॼु थियणु खपे, इन ते वेहणु खपे, लार्जर ग्रुप्स वेहणु खपनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जल्दी में पंहिंजो जेको एक्सपोर्ट ऐं पंहिंजो ट्रेड डेफिसिट आहे इन्हनि खे नथा ख़तमु करे सघो। तव्हांजो जेको बुनियादु परस्ताना जेको छाप आहे तव्हांजे मुल्क ते, मईशत ते, उनखे हटाइण लाइ तव्हांखे घटि में घटि ईंदड़ 10-15 साल उहे सियासी साल खपनि जेके स्टेबल हुजनि, जिन में तव्हां अहिड़ियूं डमी सियासी पार्टियूं न आणियो। इहो तमामु ज़रूरी आहे, न त ॿी सूरत में श्रीलंका ऐं लबनान जहिड़ी सूरत हाल थियण खां को बि रोके नथो सघे। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद साहब। जगदीश आहूजा साहब, अवां ना चुपिया, अव्हांखे वेलकम बि चवां थो प्रोग्राम में। मीसा के मईशत जी ॻाल्हि करणु ऐं उनखां पोइ वरी जवाब में PTI जेका मदीने जहिड़ी रियासत जे रोल मॉडल जी ॻाल्हि कंदी, उन पारां वरी डायरेक्ट जंप हयो वियो आहे कम्युनिस्ट वारो जेको निज़ाम आहे उन ते। फवाद चौधरी चए पियो त मीसा के मईशत सियासी फ्रेमवर्क में अचे ई नथो, ऐं मीसा के मईशत जेको आहे मुआशी फ्रेमवर्क उहो वरी कम्युनिस्ट निज़ाम में आहे। अव्हांखे कीअं पई नज़र अचे सूरत हाल, ऐं छा चवंदो आहे मीसा के मईशत जे हवाले सां इन जी मौजूदा वक़्त में केतिरी इम्पोर्टेंस आहे ऐं केतिरी ज़रूरत आहे? फवाद चौधरीअ जेको ॾाहप जा मोती झड़िया आहिनि त भई मुआशी जेको आहे सिस्टम रुगो कम्युनिज़म में थींदो आहे जी, त मां सोचां पियो त हुनखे अॼु कम्युनिज़म कीअं यादि आयो आहे। उहो त कैपिटलिज़म हुजे या कम्युनिज़म हुजे, ॿिन्ही जो पंहिंजो हिकिड़ो जेको आहे इकोनॉमिक सिस्टम हूंदो आहे, पर इहो सुवाल त 20वीं सदीअ जे अंदरि हो, हींअर त आहे कोन मौजूदु। त हिन जेको ॾिनो आहे उनजे पोयां साइकी कहिड़ी थी ॻाल्हाए। जी, मूंखे जेका शइ नज़र थी अचे त दर हक़ीक़त PTI पंहिंजे उणियल तलस्मी जार में फासी पई आहे।
हिननि हिकिड़ो नैरेटिव जोड़ियो त असां खां सवाइ ॿिया सभु नाहक आहिनि, चोर आहिनि, डाकू आहिनि, लुटेरा आहिनि, करप्ट आहिनि, ऐं ही हिकिड़ा साध आहिनि हक़ ते। ऐं इन खां अॻियां वधी वरी हिननि इहो नैरेटिव जोड़े छॾियो त ॿिया सभु गद्दार आहिनि, ऐं हाणे वरी चयो त उहे मुशरक बि आहिनि। जी हाणे हू पब्लिक जे आॾो हुन सां गॾु कीअं वेहनि, इहो हुन सां थी पियो आहे मसइलो। हाणे जेकॾहिं तव्हां इन बयान खे खणी अचो हुन पस मंज़र में, त आरिफ अलवी साहब त चवे थो त सभिनि खे गॾु वेहणु खपे। शेख रशीद त चए थो त मीसाक जमहूरियत खां अॻु, मीसाक मईशत खां अॻु असांखे मीसाक जमहूरियत ते ॻाल्हाइणु खपे। बिल्कुलु ठीकु। इहो बि कमाल मौजूदो आहे त अॼु शेख रशीद खे जेको आहे जमहूरियत यादि आई आहे। लंडन वञी पहुतो आहे न सर, लंडन वेंदे वेंदे उहा ॻाल्हि करे वियो आहे। जी हाणे असुल शइ इहा आहे त किथे ईअं त न आहे, इहो मूंखे ख़्यालु थो अचे जी त ही चाहींदा आहिनि त असांजे पारां बि ॻाल्हाइनि त फैसिलिटेटर ॻाल्हाइनि या एम्पायर ॻाल्हाइनि। ही पाण डायरेक्ट पब्लिक जे आॾो वेहण खां अवॉइड था कनि। बाक़ी ॾिसो त ही ॻाल्हाईंदा त रहिया आहिनि। मलक रियाज़ सभिनि जो फैसिलिटेटर आहे, उनजे मार्फत ज़रदारीअ सां इन टच में हमेशह रहिया आहिनि। अॼु बि उनजे जहाज़ में ई चढ़ी परवेज़ इलाही जेको आहे उत खणणु वियो। जी ईअं ई हाणे जूं जेके ख़बरूं त हुननि जेको आहे नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हियूं बि शुरू करे ॾिनियूं आहिनि। हू हुन ते बार्गेनिंग करे रहिया त इमरान ख़ान खे नाल करार न ॾियो त पोइ जेको आहे नवाज़ त ख़तमु कयूं। ॻाल्हियूं त करे रहिया आहिनि, पर मीसाक जेका मईशत जी ॻाल्हि शहबाज़ शरीफ़ हिन वक़्तु करे थो, जी उहा आहे स्टेबिलिटीअ जी ॻाल्हि। हू मुल्क जी या पॉलिटिकल स्टेबिलिटीअ में फ़र्क़ु कंदा कोन्हनि, सियासी स्टेबिलिटीअ ते था ॾिसनि। हुननि वटि इहो आहे त जेकॾहिं इकॉनॉमिक स्टेबिलिटी अची वई त पोइ जेको आहे PDM ताक़तवर थी वेंदी। इन जे करे हुननि वटि इहो आहे त कम्युनिज़म जेको हवालो था ॾियनि, चवनि था त मुखालिफ़ धुर सभु ख़तमु कयो। कम्युनिज़म में हिननि जी सोच में हिकिड़ो फ़र्क़ु आहे, वन पार्टी रूल। जी हे चवनि था न्यूट्रल्स खे अपोज़िशन सॼी फिनिश कयो, PTI जो रूल क़ाइमु कयो, पोइ बाक़ी ते ईंदासीं। सो हाणे इहा ॻाल्हि हिन मुल्क में त मुमकिन कोन्हे का। जी जेकॾहिं हिते का वन पार्टी रूल थींदो आहे त उहो रुॻो मिलिट्री रूल हूंदो आहे, पर उन्हनि खे बि सियासतदाननि जो सहारो वठिणो पवंदो आहे। पोइ कॾहिं हू PP पेट्रियाट ठाहींदा आहिनि, कॾहिं Q लीग ठाहींदा आहिनि, कॾहिं PTI ठाहींदा आहिनि। त दरअसल इहो मुफ़ादनि जो तज़ाद आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहा ॾिसो, दिलचस्प हक़ीक़त साम्हूं थी अचे जी त जगदीश साहब। जीअं जीअं PTI ते डंडो खजे थो, तीअं तीअं डॉलर विकिरे थो, तीअं तीअं वरी स्टॉक एक्सचेंज बि मथे चढ़ंदी थी वञे। यानी जंहिं ॾींहं खां फॉरेन फंडिंग जो केस आयो आहे, जी स्टॉक एक्सचेंज थींदी थी वञे ऐं उहो बि थींदो थो वञे। इन जो छा तालुक़ु आहे? इन जो बैन अवी पॉलिटिक्स सां तालुक़ु ई कोन्हे। तेल जो रेट चऊं त उहो बैन अवी तौर ते मार्केट में किरियो आहे। डॉलर त चढ़ियो ई हितां जी स्टॉक एक्सचेंज जे करे हुयो, सट्टेबाज़ीअ जे करे हो, समूरा इकोनॉमिस्ट मञनि था। जी शबर ज़ैद त सभ खां अॻु में चयो हो त भई दिसंबर में हुन चयो त पाकिस्तान बैंकरप्ट थींदो, न थी चुको आहे, हुन पोज़ीशन ते पहुची चुको। ऐं अॼु बि बयानु ॾिए थो त असुल जेका रियल जी जगदीश साहब। डॉलर, उहा डॉलर रुपए जी 195.90 जी आहे। हाणे जेको ही सॼो डॉलर किरियो आहे, हाणे सॼो क्राइसिस इहो आहे त नवाज़ शरीफ़ न्यूट्रल्स ते फोर्स थो करे त हाणे तव्हां सां गॾु तव्हां पंहिंजनि अदालतुनि खे बि न्यूट्रल कयो, इहो लाडला कल्चर ख़तमु कयो। पर अञा ताईं इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो हथु अञा ताईं मौजूदु आहे, छो त उहो नवाज़ शरीफ़ खे अॼु बि ख़तरनाक था सम्झनि। ठीकु आहे। मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया इंडिकेटर हूंदी आहे। समूरा चैनल अॼु बि इमरान ख़ान खे कवरेज ॾियनि था। छा नवाज़ शरीफ़ तां उहा बैन अॼु बि हटी आहे? हालांकि हुकूमत में वेठा। शहबाज़ शरीफ़ जी हलंदी, नवाज़ शरीफ़ केतिरियूं स्पीचिस जी तव्हां इहा ई प्लेइंग फील्ड ॾेई छॾियो ठीकु नवाज़ आहे। शरीफ़ जी खे। पोइ ॾिसूं त जलसनि में गोए केरु थो वधीक खणे। सो हीअ जेका मश्करी आहे, जेका कम्युनिज़म खे यादि कयो अथई, मूंखे त लॻे थो त हाणे हू चाहिनि वन पार्टी रूल था। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॾांहुं वधूं था। इनाम साहब, ॻाल्हि ॿोल मां ॿुधी नसीर मेमन साहब जी, जगदीश आहूजा साहब जी, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जी। अव्हांखे कीअं पियो लॻे मुआशी फ्रेमवर्क, सियासी फ्रेमवर्क खां
छा धार आहे ऐं किथे मदीने जी रियासत जी ॻाल्हि, किथे इकोनॉमी, किथे वरी डायरेक्ट कम्युनिज़म जी ॻाल्हि, कीअं पिया लिंक कयो आहे इन समूरनि मामलनि खे? ऐं सम्झां थो मईशत जो सियासत सां जीअं नसीर चयो त वेझो वेझो तालुक़ु आहे, न रुॻो वेझो तालुक़ु आहे, पर रियासत जो जेको मेन कंपोनेंट सियासत आहे उनजो बुनियादी मईशत ते हूंदो आहे। जेकॾहिं का बि सियासी जमायत इहा चए थी त मुल्की मईशत सां असांजो को तालुक़ु कोन्हे ऐं सिर्फ़ु बाक़ी जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि में सियासी ॻाल्हि ॿोल थी सघे थी, त पोइ उहा सियासत बाक़ी कहिड़े कम जी आहे। ऐं इहो ई शायदि मुख्य सबबु आहे हिननि पाकिस्तान जे सियासतदाननि जो हिकिड़ो वॾे में वॾो इहो ई हिकिड़ो ड्रॉबैक आहे, जंहिंजे करे उन्हनि मईशत खे अहम कॾहिं सम्झो ई कोन्हे, उन्हनि तरजीहात ते मुल्क जी इकोनॉमी खे रखियो ई कोन्हे। हुननि मुफ़ादात जेके रखिया आहिनि ज़ाती मईशत जा रखिया आहिनि, ज़ाती अकाउंट्स जा रखिया आहिनि, फॉरेन में उन्हनि खे केतिरियूं प्रॉपर्टियूं हुजणु खपनि उन्हनि जा उन्हनि रखिया आहिनि, पर मुल्क जी मईशत जो गाॾो कीअं सुधरंदो, उनजा शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म जेके आहिनि प्लान्स छा हुजणु खपनि, उहे इन्हनि खे रुॻो हिननि जो न बल्कि आउं सम्झां थो त मजमूई तौर ते जिन बि जमायतुनि खे टिगे मुदे ते इक़्तिदार मिलंदो रहियो आहे उन्हनि जी बि सूरत हाल इहा रही आहे। त आउं सम्झां थो उनखां पोइ वरी हिकिड़ी ॿी शइ जेका आहे उहा इहा आहे त हीउ जेको डायलॉग में टर्मिनोलॉजी इस्तेमालु थिए थी मीसाक जी, त मीसाक जो मतिलबु हूंदो आहे हिकिड़ो मुआइदो, त जॾहिं मुल्क जे अंदरि क्राइसिस हुजनि इकनॉमिक, जॾहिं मुल्क जे अंदरि क्राइसिस हुजनि सिक्योरिटी जा, यानी उनजे जेको आहे सो तहफ़ुज़ जा, त उन वक़्तु मुआइदा न थींदा आहिनि। उन वक़्त में उन जे लाइ बाक़ाइदे जीअं हिननि नेशनल सिक्योरिटी प्लान जोड़ियो हो, ईअं ई उन नेशनल सिक्योरिटी प्लान में APS वारे वाक़े खां पोइ तव्हांखे यादि हूंदो त मजमूई पाकिस्तान जे सभिनी जमायतुनि खे घुराए वेहारे हुननि सॼी जेका आहे हिकिड़ी पंहिंजी जेका आहे सो आर्किटेक्ट कई, लाइन डिज़ाइन कई त हाणे असांजे लाइ मुल्की सिक्योरिटी मां छा मतिलबु हूंदो ऐं पॉलिटिकल पार्टीज़ उनखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदियूं ऐं उनखे कीअं ओबे कंदियूं। त इन साॻे ई तरीक़े सां अॼु जेका पाकिस्तान जी मईशत जी सूरत हाल आहे उन में मुल्क जे लाइ इकनॉमिक प्लान जोड़ण जी ज़रूरत आहे, ऐं उहो नेशनल इकनॉमिक प्लान जेको आहे उहो जेको क़ौमी मुआशी मनसूबो जेको आहे उहो सिर्फ़ु इन्हनि चंद पार्टियुनि ते मुनहसर नथो थी सघे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे पार्टियूं न बल्कि जुमिले जेके बि पाकिस्तान जे अंदरि रजिस्टर्ड जमायतूं आहिनि इलेक्शन कमीशन वटि उन्हनि खे बि उन में खणणो पवंदो, ऐं उन खां पोइ जेके मईशत सां सिधी तरह लाॻापियल धुरियूं आहिनि, जेके ट्रेडर्स आहिनि, जेके एक्सपोर्टर इम्पोर्टर्स आहिनि, उन्हनि सभिनी खे बि उन में खणणो पवंदो। हिते हिकिड़ो वॾे खां वॾो मसइलो आहे बि इहो त उन में असां केतिरा ई जेके गवर्नमेंट्स जा अचनि था पिया ग्रुप्स जेॾी महिल जोड़नि था त उन में हिकिड़ी जमायत सां जेको वेझो ग्रुप हूंदो आहे उहो उन सां सलाहजी वेंदो आहे, उन जे एक्सपोर्ट इम्पोर्ट मां उहो बेनिफिट वठंदो रहंदो आहे, वरी जॾहिं ॿी जमायत ईंदी आहे त उहा वरी उन ग्रुप खे पोइ हिते धिके छॾींदी आहे, जंहिंजे करे मजमूई तौर ते नुक़सानु मुल्क जो थींदो आहे। त मईशत सां लाॻापियल जेके धुरियूं आहिनि, एक्सपोर्टर इम्पोर्टर्स, ट्रेडर्स, मैन्युफैक्चरर्स ऐं सर्विस प्रोवाइडर जेके बि कंपनियूं आहिनि उन्हनि सभिनी जो बि वॾे खां वॾो उन में स्टेक हुजे थो, ऐं उहे अणधुरे तौर ते ग़ैर सियासी वाबस्तगी जे बुनियाद ते उन्हनि खे कंसीडर करणु खपे, उन्हनि सां गॾिजी इहो डायलॉग करणु खपे। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान खे शदीद इन डायलॉग जी ज़रूरत आहे, छाकाणि त जेकॾहिं इहो यकीन सां न बि चइजे ऐं सिर्फ़ु शबर ज़ैदी जी हिन ॻाल्हि ते खणी हिकिड़ो इल्यूजन देही तौर ते क़बूल बि कजे त भई मुल्क ॾेवालियो थी चुको आहे, त जेकॾहिं मुल्क ॾेवालियो थी चुको आहे त हाणे उनजो ईंदड़ मुस्तक़बिल में कहिड़े तरीक़े सां उनखां निकिरी सघे थो, ऐं ईअं कोन्हे त नथो निकिरी सघे थो। हिते वॾे खां वॾो प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान जो जेको घणे खां घणो प्रोडक्शन जो मटीरियल जेको आहे, यानी जेको पैदा थींदड़ माल आहे, उनजी जेका मार्केट आहे, उनजी जेका मंडी आहे उहा चाइना कोन्हे, उनजी मंडी यूरोप ऐं अमेरिका आहे। ऐं जॾहिं उनजी मंडी यूरोप ऐं अमेरिका हूंदी त उते जेकॾहिं उहे पंहिंजूं पॉलिसीज़ चेंज करे छॾींदा त पाकिस्तान जे अंदरि डेफिसिट यकीनी तौर ते वधंदो। चाइना त उबतो असां वटि डेली जेको मार्केट में सूफ़, बसर ऐं थूम थी अचे पई, उहा बि चाइना मां अचे पई। असां त लहंदो अञा पंहिंजे जेके इकनॉमिक प्रोडक्शन जा रिसोर्सिस आहिनि उहे इन जे करे घटिजंदा था वञनि। ऐं साॻे ई तरीक़े सां असांखे इन्हनि शयुनि ते ॾिसणो पवंदो त
जेको तव्हां वटि इन्वेस्टर अचे थो उन इन्वेस्टर में बि हिकिड़ो फॉरेन इन्वेस्टर जेको डायरेक्ट अची करे हिते पंहिंजी सीड़पकारी कंदो उन जो घणो तणो तालुक बि वेस्ट ऐं अमेरिका सां आहे, उन्हनि जे पॉलिसीज़ सां आहे ऐं उन खां पोइ तव्हांजे हिते मुल्क जे अंदरि जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि सां आहे। त आउं सम्झां थो इन ते तमामु वॾे डायलॉग जी ज़रूरत आहे। हिन हुकूमत खे इन खे मीसा के मईशत जे बजाए इन खे नालो ॾियणु खपे नेशनल इकनॉमिक डायलॉग, जी ऐं उन नेशनल इकनॉमिक डायलॉग खे वाइडर करणु खपे, वसी करणु खपे ऐं उन में शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म पॉलिसीज़ खे ॾिसणु खपे जंहिंमें इहा ख़बर पए त मुल्क जी ईंदड़ सीड़पकारी कहिड़े शोबे में थी सघे थी, मुल्क जी कहिड़ी पैदावार किथे वधी सघे थी। असां सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते फोकस थी था वञूं, पोइ ॿियूं शयूं विसरी थी वञनि। जॾहिं असां सिर्फ़ु सीपेक ते नज़र था विझूं त पोइ असांखां इहो विसरी थो वञे त पंहिंजे मुल्क जी असांजी मईशत जो इन्हिसार टेक्सटाइल ते आहे, ज़रात ते आहे या जिन ॿियनि शयुनि ते आहे, त उहे सभु जेकॾहिं ख़तमु थी वेंदियूं, तबाह थींदियूं त असांजो हाल कहिड़ो थींदो। तव्हांजी ज़रात जेकॾहिं तबाह थी वञे, श्रीलंका जी हींअर जेका मईशत जी तबाही जो सबबु आहे उनजी ज़रात जो वहिजी वञणु आहे। तव्हांजी वॾे में वॾी मईशत उन ते आहे। हींअर जेके बरसातूं पयूं आहिनि उन में तव्हांजी काटन जेका आहे उहा तमामु घणी मुतासिर थींदी। तव्हां पर ईयर जेका काटन जी यील्ड ॾींदा आहियो उहा मुमकिन आहे त 50% रिड्यूस थिए। ईअं ई लास्ट ईयर जेका तव्हांजी वीट हुई उहा रिड्यूस थी ऐं हाणे ईंदड़ भेरे जेको वॾे खां वॾो क्राइसिस हूंदो उहो इंटरनेशनल मार्केट में जी नाम यूक्रेन साहब। जे करे वीट जा क्राइसिस ईंदा उहे थींदा। त इहे सभु हिकिड़ियूं शयूं आहिनि जिन ते इन्हनि खे आउं सम्झां थो डायलॉग करणु खपे ऐं उहो वसी तर हुजणु खपे। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू हिन ते कमेंट कयो। परॾेही इन्वेस्टमेंट जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़रूरत बि तमामु घणी आहे ऐं अहमियत बि पंहिंजी जाइ ते तमामु घणी आहे। अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ परॾेही इन्वेस्टमेंट में जेके रुकावटूं आहिनि उहे दूरि करण जी हिदायत कई आहे। त छा हिदायत करण सां इहे रुकावटूं दूरि थींदियूं? बेसिकली रुकावटूं आहिनि छो? जॾहिं हिकिड़ी शइ जी असांखे ज़रूरत आहे त उन में रुकावटूं त हुजणु न खपनि। जगदीश आहूजा साहब, अव्हांजो छा कमेंट आहे हिन ते? नसीर साहब जीअं चयो त सिर्फ़ु चवण जी हद ताईं इहो बयानु जेको आहे वज़ीर आज़म जो हिदायतूं ॾियण सां मसइला हल न थींदा ऐं रुकावटूं जेके आहिनि उहे ख़तमु करण जे लाइ अमली तौर पे क़दम खणणा पवंदा। अव्हांखे कीअं पई नज़र अचे इहा सिचुएशन ऐं बेसिकली इहे रुकावटूं आहिनि कहिड़ियूं ऐं रुकावटूं आहिनि छो जेकॾहिं असांखे इन्वेस्टमेंट जी ज़रूरत आहे त? ॾिसो, रुकावट बुनियादी तौर ते त जेका मां सम्झां थो त हिकु जेका जीअं इनाम ॻाल्हि कई त हिकिड़ो ग्रांड नेशनल इकनॉमिक डायलॉग थिए ई कोन थो। जेकॾहिं थिए त रुकावटुनि जो बि तइलीम थिए, उन जा हल बि निकिरी अचनि। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त इहे रुकावटूं दूरि करण जी एजेंडा हितां जी इस्टेब्लिशमेंट तोड़े इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट ॿिन्ही जी आहे बि या न? जी मूंखे जेको नज़र थो अचे त इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जी इहा एजेंडा ई कोन्हे ऐं हितां जी लोकल इस्टेब्लिशमेंट उन ई एजेंडा ते कमु थी करे त हिन मुल्क जी पॉलिटिक्स, सियासत तोड़े मईशत ॿिन्ही खे अनस्टेबल रखियो वञे। हाणे पोइ उन्हनि खे उहो ऑक्सीजन प्रोवाइड कई पई वञे। तव्हां अॼु जो ई ॾिसो जेको अॼु ऐलान थियो आहे त सऊदी अरब जेको आहे $3 बिलियन ॾे थो जी त हुन में कंट्री थी आहे, उहे तव्हां यूज़ नथा करे सघो। बल्कि हिन भेरे त इहो बि वाज़े लफ़्ज़ लिखियल आहिनि त जेकॾहिं पाकिस्तान जी इकानमी बैंकरप्ट थी थिए त हू उहे 3 अरब फौरी तौर ते वापसि कंदा। इहा कंडीशन विधियल आहे। माना सभिनि खे ख़बर आहे त हिते जेके बि रुकावटूं आहिनि उहे दूरि हाणे थियणियूं ई कोन्हनि। फ़क़ति हिननि खे वेंटिलेटर ते हलायो पियो वञे, ऑक्सीजन ते हलायो थो वञे, पोइ केसि ताईं हलायो वेंदो इहो रुॻो ॾिसण जो सवाल। ठीकु आहे जगदीश आहूजा साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अव्हांखे बहसियत हिकु इकनॉमिस्ट जे ऐं तजिया निगाह ॾे कीअं पई सूरत हाल नज़र अचे? ज़रूरत त पंहिंजी जाइ ते तमामु घणी आहे फॉरेन इन्वेस्टमेंट्स जी, पोइ ॾुखियायूं या जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे छो आहिनि? उहे सिर्फ़ु बयान जी हद ताईं ख़तमु थी सघनि था? केतिरो वक़्तु लॻी सघे थो या बहितरीन में कीअं आणिजे? रुकावटूं इहे कीअं ख़तमु थी सघनि थियूं? ॾिसो, बिल्कुलु बि न जल्दी में फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट तव्हां नथा पंहिंजो अट्रैक्ट करे सघो। हुनजा केतिरा रीज़न आहिनि त फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जा जी नसीर पंहिंजे पहिरें भाग में चयो त हुनजा मुख़्तलिफ़ मल्टीपल इंडिकेटर्स आहिनि, पर पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको बेड़ो ॿुड़ियो उहो ॿिनि शयुनि ॿुड़ियो। हिकिड़ो त जेको बुनियाद परस्ताना असां ते ठपो लॻो ऐं ॿियो जेको आहे ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस जो इशू। इहे ॿ अहिड़ा मेजर फैक्टर हुया जिन असांजो मतिलबु आहे त प्रॉब्लम वधायो। उन सां गॾु ॿिया जेके आहिनि जीअं एनर्जी आहे
ऐं ॿिया क्राइसिस आहिनि उहे जुदा पंहिंजी जाइ ते। पर इन्हनि सॼे खे तव्हांखे ओवरऑल जेका इकोनॉमिक मैनेजमेंट आहे, जेका इकोनॉमिक जेका प्रोडक्टिविटी आहे ऐं दुनिया सॼी में छा खपाईंदासीं, इन सॼे जो तयन करिणो पवंदो ऐं उन्हनि सेक्टर्स ते तव्हांखे मतिलबु कंसंट्रेट करिणो पवंदो। ऐं जेकॾहिं ॿाहिरियों इन्वेस्टर नथो अचे त तव्हां बिल्कुलु ईअं ई जीअं भुटे साहब जे दौर में हिकिड़ी प्लान्ड इन्वेस्टमेंट कई वई उहा कंदो, त जीअं उहा इन्वेस्टमेंट एम्प्लॉयमेंट जनरेट करे ऐं कुझु अरसे लाइ तव्हां ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। 1990 में वर्ल्ड बैंक IMF पुश करायो त भई प्राइवेटाइज़ेशन कयो। प्राइवेटाइज़ेशन छो कयो? त भई जेके स्टेट एंटरप्राइज़िस आहिनि उहे इनएफिशिएंट आहिनि। इनएफिशिएंसी में कहिड़ा कहिड़ा बंदि थिया? SRTC बंदि कयो, चयो बाबा इन तव्हांजो कमु ई न आहे। SRTC बंदि कई, तव्हां KTC तव्हां बंदि कई, तव्हां वरी अॼु कराची में साॻियूं बसूं वठी आया आहियो जेका गवर्नमेंट हलाए थी पई। जी, उन जो रीज़न इहो आहे त प्राइवेट सेक्टर उन में हिकु त उन तरीक़े सां न आयो जो उहो कॉम्पिटिटिवली माण्हुनि खे सहूलियतूं ॾिए। सॼी दुनिया में लंडन बस कंपनी ऐं ॿियूं जेके उहे सब्सिडाइज़्ड आहिनि या गवर्नमेंट जूं या सब्सिडाइज़्ड आहिनि। जेके दोस्त मेलबर्न विया आहिनि, मेलबर्न जे विच शहर में हिकु ट्रेन हलंदी आहे जेका टूरिस्टनि खे उन्हनि माण्हुनि खे खणी वेंदी आहे, उहा फ्री आहे। उन का बि कास्ट कान्हे का, तव्हां उनजे मख़सूस उन ते लही चढ़ी सघो था। गवर्नमेंट जूं ओन्ड आहिनि उहे। त जेको प्राइवेटाइज़ेशन जो जेको हिते कयो वियो उहो सिर्फ़ु ईअं कयो वियो त उनजी जेका बि हुई पंहिंजो उन में काफ़ी किताब आयल आहिनि नोबेल प्राइज़ लॉरेट्स जा, त भई कीअं हिननि बर्बादु कयूं इकोनॉमीज़। तव्हां वटि पंहिंजी गुंजाइश ईअं न हुजण करे, पंहिंजी इन्वेस्टमेंट न हुजण करे तव्हां IMF उन्हनि एजेंडा ते हलण लाइ मजबूर हो, जंहिंजे करे इकोनॉमी जो इहो हाल थियो आहे। सो मां सम्झां थो त इकोनॉमी ते तमामु वॾी घुर्ज आहे त प्रोफेशनल इकनॉमिस्टनि सां वेहनि ऐं जीअं दोस्तनि चयो आहे त घटि में घटि सभु पार्लियामेंटन पार्टीज़ जेके आहिनि उहे वेही उन ते कंसंस कनि। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त तव्हां जेको बुनियाद परस्ती वारो ज़ालो के दौर खां वठी अॼु ताईं जेको स्कूल ऑफ थाट आहे, जंहिंखे परवान चाढ़ियो आहे, उहो तव्हांखे बिज़नेस करणु नथो ॾिए। तव्हांजे जेकर इकनॉमिक्स में तव्हांजो मज़हब बि शामिलु आहे। आई एम सॉरी टू से एज़ अ इकनॉमिस्ट त को बि तरीक़ो कोन्हे को जंहिंमें तव्हांजो बैंकिंग सेक्टर बि तव्हां अॼु उनखे चाहियो था त वधीक कंज़र्वेटिव थिए। तव्हां चाहियो था तव्हांजो टूरिज़म सेक्टर पूरो कंज़र्वेटिव हुजे। तव्हां चाहियो था तव्हांजो जेको एग्रीकल्चर सेक्टर खां वठी जेको मैन्युफैक्चरिंग सेक्टर आहे, सर्विस सेक्टर आहे, उहो सॼो कंज़र्वेटिव प्लान्स ते हुजे। जंहिंजा मिसाल इहे आहिनि त तव्हां जेका रेटरिक यूज़ कंदा रहिया आहियो, जेका इमरान ख़ान जे दौर में रेटरिक आहे, उहा हिस्टोरिकल रेटरिक जेका आहे उहा तमामु ख़तरनाक नमूने सां अॼु जे इकोनॉमिक हालतुनि खे पुठी ॾियणु मुंहुं ॾियण जे बराबरि आहे, जंहिंमें का बि शइ न थी सघी आहे। मां सम्झां थो इकोनॉमिक्स में तमामु वॾी जेका आहे सा ड्रास्टिक चेंज 180 डिग्री चेंज खपे पाकिस्तान खे। पाकिस्तान सभु इदारा गॾिजी विया आहिनि ऐं तुर्की, मलेशिया अहिड़ा जेके मुस्लिम दोस्त मुल्क आहिनि ऐं हाणे सऊदी अरबिया बि, उन्हनि जा मॉडल्स जेके आहिनि से उन्हनि खे ॾिसणो पवंदो ऐं उन्हनि सां ई गॾु हलण जी कोशिशि कंदो, तॾहिं तव्हांजी काफ़ी बहितर सूरत हाल थी सघे थी। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, कमिंग बैक टू यू सर। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो हिकिड़ो जुमिलो अवां सां कोट कयां, उन्हनि जो बेसिक जुमिलो इहो त जोहरी ताक़त जे करे असां बंडी सघूं था न्यूक्लियर पावर, त पोइ मुआशी ताक़त छो नथा बंडी सघूं? कहिड़ियूं रुकावटूं सम्झो पिया असांखे रोकनि थियूं मुआशी ताक़त बणजण खां, ख़ासि तौर ते जॾहिं असां इकोनॉमिक जोहरी ताक़त आहियूं, असां न्यूक्लियर पावर असां वटि आहे। जोहरी ताक़त जिन ठाही आहे उन्हनि खे जेकॾहिं मईशत में पूरो पूरो हिसो ॾेई छॾियो त मुल्क बाक़ाइदे उहो सगारो थी सघे थो। पर मसइलो वॾो इहो आहे त तव्हां उन्हनि खे चओ था त डबल रोटी बि न खपाइनि, पेट्रोल पंप बि न हलाइनि, ठेकेदारी बि न कनि, त पोइ बाक़ी छा कनि? त तंहिंजे करे इहो वॾो मसइलो हिकिड़ो इहो बि आहे त मुल्क जी मईशत जो जेको ॿेड़ो ॿुॾंदड़ आहे उहो इन जो बि हिकिड़ो सबबु आहे। ख़ैर लाइटर मोड खां उन ते अचूं था सीरियस, त अहम जेका शइ आहे उहा इहा आहे त बिल्कुलु थी सघूं था, पर पहिरीं तइयुन त थियणु खपे त पंहिंजे मुल्क जे अंदरि तव्हां वटि रिसोर्सिस कहिड़ा आहिनि जंहिंखे तव्हां एक्सप्लॉइट कंदव ऐं उन ते तव्हां नाणो कमाईंदव। नंबर 1 रॉ मटीरियल कहिड़े क़िस्म जो तव्हां वटि आहे जंहिंखे प्रोसेस करे उनखे फिनिश गुड में कन्वर्ट करे तव्हां इंटरनेशनल मार्केट में खणी वेंदो, जितां तव्हां वटि डॉलर ईंदो। ॿियो आहे तव्हां वटि ह्यूमन रिसोर्सिस जेके आहिनि उहे केतिरा आहिनि, उन में स्किल्ड ऐं नॉन स्किल्ड जेके आहिनि उहे ॿई जेके आहिनि उहे केतिरा आहिनि, उन्हनि जी यूटिलाइज़ेशन केतिरी थींदी जो उन सस्ते लेबर ऐं सस्ते टेक्निकल स्किल जे बुनियाद ते तव्हां फिनिश प्रोडक्ट ठाहे उहा मार्केट में खणी वेंदो।
इहे ॿ हिकिड़ा बुनियादी सबब आहिनि जंहिं ते तव्हांजो फॉरेन इन्वेस्टर हिते ईंदो। जी। हाणे उन में तव्हांखे सादो जेकॾहिं आउं मिसाल ॾियां त जेको अॼु जे दौर में मार्केट में घणे खां घणी जेका शइ सॉफ्ट स्किल्स ब्रीफ करियो जेके हलनि प्लीज़ सर इनाम साहब जी। सॉफ्टवेयर प्रोडक्ट्स जेके आहिनि उन्हनि में तव्हां वटि एतिरा स्किल्स कोन्हनि जेतिरा जेको आहे तव्हांजे पाड़ेसरी मुल्क वटि आहिनि। तंहिंजे करे फॉरेन इन्वेस्टर जेकॾहिं सॉफ्टवेयर हाउस बि खोलण जे लाइ सोचे थो त उहो सोचे थो त हितां जे बजाए उन पासे वञी करे खोलियां त उनखे सस्तो पवंदो। उन खां पोइ जेकॾहिं रॉ मटीरियल जे बुनियाद ते त तव्हां वटि रॉ मटीरियल एतिरो घणो अहिड़ो कोन्हे जंहिंखे तव्हां फिनिश प्रोडक्ट में कन्वर्ट करे इंटरनेशनल मार्केट में खणी वञो सवाइ चंद ज़रई प्रोडक्ट्स ॾे। त तंहिंजे करे उन में तव्हांखे हिकिड़ी तमामु वॾी इन्वेस्टमेंट खपे। जॾहिं उहा वॾी इन्वेस्टमेंट खपे त उन में तव्हांखे हिकिड़ा अहिड़ा वाइदा खपनि जेके उन्हनि खे रिलैक्स कनि, लॉन्ग टर्म उन्हनि खे उहो हिकिड़ो अश्योर कनि त भले हुकूमतूं तब्दील थी वञनि उहे पॉलिसी तब्दील न थींदियूं। पाकिस्तान में पॉलिटिकल इनस्टेबिलिटी जेका आहे अहिड़ा मुआदा बि थियणु खपनि जिन सां हुकूमतियूं तब्दील थियनि त उन्हनि ते फ़र्क़ु न पवे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। थैंक यू सो मच। ईंदड़ प्रोग्राम में वधीक अवां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर अयूब शेख साहब सां राब्तो न थी सघियो। जगदीश आहूजा साहब अवां जी वॾी महिरबानी। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब थैंक यू सो मच। ऐं नसीर मेमन साहब कमेंट कयो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। नाज़रीन मुल्क जी जेका सूरत हाल आहे उन में मीसा के मैशत जी ज़रूरत ते ज़ोर भरियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं क़ौमी डायलॉग जी ऑफर कई जेका PTI पारां इनखे रद्द कयो वियो आहे। इन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई ऐं फॉरेन इन्वेस्टमेंट्स जेके आहिनि उन में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं तरजीहूं जेके आहिनि उहे शामिलु थियणु खपनि। इन ते पैनलिस्ट पंहिंजी राय ॾिनी आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। जंप त न थियो न? अच्छा उहो इनाम साहब खे इंटरप्ट कयो पर हलो ठीकु आहे बसि पोइ भला।